الذي خلق كل شيء بقدر وغفر ذنوب المستغفرين لا سيما بسحر والصلاة والسلام على خير خلقه سيدنا محمد صلى الله عليه وسلم الذي بإشارته انشق القمر وكان نبيا وبين الماء والتين أبو البشر أفضل الرسل وأجمل الرسل وأكمل الرسل وأحسن الرسل وخاتم الأنبياء لا نبي بعده ولا رسول بعده لا كتاب بعد كتاب الله ولا أمة بعد أمة محمد صلى الله عليه وسلم أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله لا معبود إلا الله لا مسجود إلا الله لا مقصود إلا الله هو الأول والآخر والظاهر والباطن أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا شريك له ولا وزير له ولا مشير له لا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثال له وأشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدًا عبده ورسوله أفضل البشر محمد أجمل البشر محمد أكمل البشر محمد أطيب البشر محمد سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد سيد الثقلين محمد إمام القبلتين محمد بدر الدجى محمد شمس الضحى محمد وجد الحسن محمد وجد الحسين محمد خير الورى محمد والنور الهدى محمد صلى الله على سيدنا محمد صاحب التاج والمعراج سيد الإنس والجنات محبوب رب الأرض والسماوات الذي اسمه مكتوب في الإنجيل والتوراة صلى الله عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبناته وأهل بيته وأتباعه خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد
अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। वक़द क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़द क़ाल अलैहि सलातु वस्सलाम लिस्साइमि फ़रहतान फ़रहतुन इन्द फ़ित्रिही व फ़रहतुन इन्द लिक़ाइ रब्बिह। औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल दे मोहब्बत सा इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खातमुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। थोड़ी एक एक खोलिस काबिल सब एहतराम मुझा इंतहाई मुहतरम दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों, तवाई असां सभई 19 मार्च सन 2021 ईसवी बमुताबिक 5 शाबान 1442 हिजरी हिन ॻोठ मिर्ज़ो ख़ान चांडियो में मिर्ज़ो ख़ान जमाली में बिरादर मुकर्रम हाफिज़ हबीबुल्लाह साहब जे दावत ते हिन अज़ीम शान पुरविकार यादगार ताजदार ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में गॾु हो। दुआए त शल अल्लाह से तवाई असांजी हिन हाज़री के पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। हे शाबान जो महीनो आहे ऐं इन खां अॻु में जेको महीनो हो रजब जो महीनो हो ऐं हाणे जेको महीनो ईंदो उहो रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो आहे। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जेको शख्स रमज़ान जा रोज़ा तो रखे, सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
उन शख्स जे लाइ ॿ ख़ुशियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी उन जे लाइ दुनिया में आहे ऐं ॿी ख़ुशी उन जे लाइ आख़िरत में आहे। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रोज़ेदार रोज़ो खोलींदो आहे त उन वक़्तु रोज़ेदार खे ॾाढो सुकून ऐं करार मिलंदो आहे। ऐं सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿी ख़ुशी रोज़ेदार जे लाइ आख़िरत में आहे, जो क़यामत वारे ॾिहाड़े रोज़ेदार खे अल्लाह जी ज़ियारत, रब जी मुलाक़ात नसीब थींदी। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, हे जेके प्रोग्राम थियनि था, जलसा थियनि था, इन्हनि प्रोग्रामनि जो हिकिड़ो मक़सदु आहे ऐं उहो मक़सदु ही आहे त माण्हुनि जो अल्लाह साईं जे ज़ात सां ताल्लुक़ क़ाइमु थिए। हिननि जलसनि जो मक़सदु इहो आहे त तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी में इनक़िलाब आणियो ऐं कोशिशि इहा कयो त तव्हांजो ताल्लुक़ अल्लाह वारनि सां क़ाइमु थिए। अल्लाह वारनि जो सोबत जो, सालिहनि जे सोहबत जो, नेकोकारनि जे सोहबत जो, चङनि जे सोहबत जो असर बि चङो आहे। जेकॾहिं कंहिंजी सोहबत अल्लाह वारनि सां हूंदी, सालिहनि सां हूंदी, आलिमनि सां हूंदी, नेकोकारनि सां हूंदी, त उन सोहबत जो चङो असर थींदो। पर जेकॾहिं कंहिंजी सोहबत चोरनि सां हूंदी, धाड़ेलनि सां हूंदी, फिराडनि सां हूंदी, ठगनि सां हूंदी, त उन सोहबत जो उहो बुरो असर थींदो। सोहबते सालिह तोरा सालिह कोनक, सोहबते तालिह तोरा तालिह कोनक, कुनद हम जिन्स बा हम जिन्स परवाज, कबूतर बा कबूतर बाज बा बाज। हजरत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वक़्त जो आदिल हुक्मरान हो ऐं हजरत सुल्तान महमूद जी कोशिश इहा हुई त मां कुफ्र जो कोट, कुफ्र जो मरकज़, कुफ्र जो किलो, सोमनाथ जो किलो फतह कयां। ॾाढी कोशिश कई, वॾी जदोजहद कई, मेहनत कई, लेकिन वो कुफ्र जो कोट फतह न पियो थिए। साथियुनि सां मिलियो, दोस्तनि सां मिलियो, संगतियुनि सां मिलियो ऐं उन्हनि खे चयईं त मुंहिंजे दिलि जी तमन्ना इहा आहे त इहो कुफ्र जो कोट, कुफ्र जो मरकज़, कुफ्र जो किलो, इहो सोमनाथ जो मंज़र मां फतह कयां। मूंखे मशवरो ॾियो, इहो फतह कीअं थींदो? साथियुनि चयुसि, दोस्तनि चयुसि, तुंहिंजे मुल्क में अल्लाह वारो रहंदो आहे, वक़्त जो वली आहे, उन अल्लाह वारे वटि वञ ऐं उन खां दुआ घुराए। हज़रत सुल्तान महमूद काफ़िले खे वठी करे, लश्कर खे वठी करे उन अल्लाह वारे वटि अचे पियो। छा थियो उन ॾिहाड़े ते? बुज़ुर्ग जे मथे में ख़ारिश थी पई। बुज़ुर्ग पंहिंजनि मुरीदनि खे चयो, मुंहिंजो मथो चेक कयो, ॾिसो मुंहिंजे मथे में आहे छा? जो आहिनि ख़ुश्की आहे। हिकिड़ो मुरीद बुज़ुर्ग जो मथो चेक पियो करे। हज़रत सुल्तान महमूद काफ़िले खे वठी करे, लश्कर खे वठी करे उन बुज़ुर्ग वटि आयो ऐं उहो मुरीद जेको बुज़ुर्ग जो मथो चेक पियो करे,
उन जी नज़र पजी वही हज़रत सुल्तान महमूद जे मथा, जी जो नज़र पजी छिरक भरे। बुजुर्ग चस दे हालवाल छा थियो? चईं बादशाह महमूद गज़नवी थो अचे। चईं चरिया मां सम्झो का जुआ पकड़ी थी, बादशाह तो माण्हू आहे भली अचे। हज़रत सुल्तान महमूद आयो ऐं बुजुर्ग खे अर्ज़ कयईं, से मुझे दिल की तमन्ना यह है तो मैं कुफ्र जो कोट, कुफ्र जो मरकज, कुफ्र जो किलो, सोमनाथ जो मंजर फतह क्या ॾाढी कोशिश कई है, बड़ी मेहनत कई है, लेकिन वो कुफ्र जो कोट फतह नथो थे। साईं तव्हां वटि आयो आहे दुआ घुराइण जे लाइ। साईं महिरबानी कयो मुंहिंजे लाइ दुआ घुरो, अल्लाह मेहरबानी करे। ऐं बुजुर्ग जे कदमनि में छा कयईं? सुल्तान महमूद पैसनि जी ॻंढ खणी करे बुजुर्ग जे कदमनि में रखियईं। बुजुर्ग चयुसि, हे तुंहिंजा पैसा मां छा कंदुसि, मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां थो। ऐं बुजुर्ग छा कयो? मुरीदनि खे चयईं, काशे आहे खाइण पीअण जी? चयोसि कुझु कोन्हे को, सिर्फ़ु सुका टुकर आहिनि, खणी अचो। सुकल टुकुर बनी करे हज़रत महमूद गज़नवी के ॾिनई। बुजुर्ग चयुसि, ॾे हाल हवाल। सुकल टुकुर तुझे निड़ी का हेठ नथो रहे। साईं ॾाढो सख्त है। अल्लाह वारे चयुसि, जो सुकल टुकुर सख्त है तुझे निड़ी का हेठ नथो रहे, तो जेके मांखे पैसा ॾिना आहिनि न, ये मांखां हज़म कोन थींदा। तू पंहिंजा पैसा पाण खयो वञ। मुंहिंजी मुहब्बत दुनिया सां न आहे, मुंहिंजी मुहब्बत अकेले अल्लाह जे ज़ात सां आहे। बस दुआ घुराई ऐं बुजुर्ग पंहिंजो जुब्बो ॾिनसि। चई जॾहिं दुआ घुरी न, अल्लाह साईं खे अर्ज़ु कजां, मुंहिंजा अल्लाह जे बुजुर्ग जो जुब्बो मां सां गॾु आहे, इन जी जेकॾहिं तो वटि का दुआ क़बूल पयल आहे त मां तोखे इन जो बि वास्तो थो ॾियां। ॿाहिरि निकितो। जॾहिं हज़रत महमूद गज़नवी ॾिठो, कुझु मस्जिद जा ख़िदमतकार, कुझु मदरसे जा ख़िदमतकार, कुछ दरगाह जा ख़िदमतकार बुहारी पिया ॾियनि। पोइ केतिरी बि सफ़ाई थियल हुजे, जेकॾहिं बुहारी ईंदी त थोड़ी थोड़ी मिट्टी ज़रूर उथंदी। हज़रत महमूद गज़नवी जे दिल में ख़्याल आयो, इते रब जे पाक नालनि जो ज़िक्र थींदो आहे। इहा मिट्टी बरकत वारी हूंदी, इहा मिट्टी अज़मत वारी हूंदी। छा कयईं? पंहिंजे चेहरे ते ॿई हथड़ा फेरियईं। हिकिड़ी रब खे ख़बर, ॿी महमूद गज़नवी खे ख़बर। ॿाहिरि निकितो, दुश्मन जे फ़ौज ते अटैक कयईं। जे ॾिठई मुवारा साथी, मुवारा संगती, मुवारा फ़ौजी पोइ हिते वापसि था थियनि। बरकातु सलाते हाजत पढ़ियईं। अल्लाह साईं खे अर्ज़ु कयईं, मुंहिंजा करीम रब, मुंहिंजा मेहरबान मौला, मुझे दिल की तमन्ना इहा है त मां इहो कुफ्र जो कोट, कुफ्र जो मरकज़, सोमनाथ जो किलो फतह किया। मुझा अल्लाह मेहरबानी कर। ऐं मुझा अल्लाह जे बुजुर्ग वटि दुआ घुराइण वियो हुम, उन बुजुर्ग जी तो वटि का दुआ क़बूल पयल आहे। मुझा अल्लाह मां तोखे उन जो बि वास्तो थो ॾियां। मुझा रब मेहरबानी कर। रब मेहरबानी कई, उहो कुफ्र जो कोट फतह थी वियो। कि हाणे बुजुर्ग जो शुक्रनो अदा करे जा। आयो बुजुर्ग वटि, बुजुर्ग खे अर्ज़ु कई, साईं तव्हांजी मेहरबानी थी, तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरी, अल्लाह करम नवाज़ी कई, कुफ्र जो कोट, कुफ्र जो किलो फतह थी वियो। अल्लाह वारे चयुसि, ॾे हाल हवाल, दुआ कीअं घुरियई? हज़रत महमूद गज़नवी अर्ज़ु कयो, साईं जॾहिं मां ॾिठो मुवारा साथी, मुवारा संगती, मुवारा फ़ौजी पोइ हिते वापसि था थियनि, बरकातु सलाते हाजत पढ़ी करे अल्लाह साईं खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा करीम रब, मुंहिंजा मेहरबान मौला, मुंहिंजे दिल जी तमन्ना है, मुंहिंजे दिल जी ख्वाहिश है त इहो कुफ्र जो कोट, कुफ्र जो मरकज़, सोमनाथ जो किलो फतह थे। साईं मां अल्लाह साईं खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा अल्लाह जे बुजुर्ग वटि दुआ घुराइण वियो हुम, जेकॾहिं उन्हनि जी तो वटि का दुआ क़बूल पयल आहे, मुंहिंजा अल्लाह मां तोखे उन जो बि वास्तो थो ॾियां। रब मेहरबानी कर। अल्लाह मेहरबानी कई, कुफ्र जो कोट फतह थी वियो। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? मिर्ज़ो ख़ान जमाली में आहे को सुभान अल्लाह चवण वारो?
जो दिल जे मोहब्बत से सुभान अल्लाह चवे। अल्लाह वाले छा चयुस, अल्लाह वाले छा चयुस। चीज़ महमूद गज़नवी ॾाढी हल्की दुआ घुरी थई। साईं कीअं हल्की दुआ घुरी आहे? अल्लाह वारे चयसि उहा क़बूलियत जी घड़ी ही। उन वक़्त इहा दुआ घुरी आहे, मुंहिंजा रब महिरबानी कर कुफ्र जा सभु कोट फतह थियनि था। अल्लाह इहा महिरबानी भी करे छॾी आहे। तेरे करम से ए करीम, तेरे करम से ए करीम, कौन सी शे मिली नहीं, दामन है मेरा तंग तर, तेरी अता में कमी नहीं। जे हजरत महमूद गज़नवी है जहान छड़े हो ख्वाब में के साथी सा मुलाकात थियस। उन साथी चयुस ले हाल हवाल सुल्तान महमूद, हिसाब किताब कीअं थियो, पुछाणो कीअं थियो। हजरत महमूद गज़नवी फरमायो पंहिंजे साथी के, मुझे अल्लाह से मां के फरमायो महमूद गज़नवी छांदो थी। मां अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह मां वटि ॿी का बि नेकी कान्हे, हिकिड़ी नेकी आहे। मुंहिंजा रब मां कुफ्र जो कोट, कुफ्र जो किलो फतह कयो। अल्लाह से फरमायो त महमूद गज़नवी तोखे हिन जो बदिलो मिली वियो। जेसी तक दुनिया क़ाइम आहे माण्हू तोखे फातिह सोमनाथ जे मंज़र सां यादि कंदा। ॿी का नेकी अथई त पेश कर। कि मुझे अल्लाह से मां अल्लाह से अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह मां वटि ॿी का बि नेकी कान्हे। अल्लाह से फरमायो मुंहिंजा बाना महमूद गज़नवी घबराई छो थो, परेशान छो थो थी, मायूस छो थो थी। ओ महमूद गज़नवी मां हिकिड़ी नेकी तुंहिंजी लिकाए रखी आहे, हिकिड़ी तोखे ख़बर, ॿी मां अल्लाह जी ज़ात खे ख़बर। मां अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी कहिड़ी नेकी आहे। चई मुंहिंजे परवरदिगार फरमायो ओ महमूद गज़नवी जॾहिं तूं बुज़ुर्ग वटि दुआ घुराइण वहे, जॾहिं तूं बाहर निकते हैं तो ॾिठो कुछ मस्जिद चा खिदमतकार, मदरसे चा खिदमतकार, दरगाह जा खिदमतकार बुहारी पिया ॾियनि। तो उतां थोड़ी थोड़ी मिट्टी उथे पई तो पंहिंजे चेहरे ते ॿई हथड़ा फेरिया इन इरादे सां, इन नीयत सां, इन ख़्याल सां त इहा मिट्टी बरकत वारी हूंदी, इहा मिट्टी अज़मत वारी हूंदी, इते रब जे पाक नालनि जो ज़िक्र थींदो आहे। ओ महमूद गज़नवी इहो तुंहिंजो अमल मां अल्लाह खे ॾाढो वणी वियो आहे को सुभान अल्लाह चवण वारो। ओ महमूद गज़नवी इहो तुंहिंजो अमल मां अल्लाह खे ॾाढो वणी वियो आहे। इन जे करे मां अल्लाह बख़्शई थो वञ जन्नत।